एक कृष्णं सर्वदेवा आत्मं श्रीवासुदेवस्य जेको जानस भेव नानक ताका दास नानक ताका
प्यारी साथ संगत, श्री गुरु ग्रंथ साहिब जी बाणी सतगुर आयो शरण तुहारी आए करे अज जे सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत आहे। जेके फेसबुक के माध्यम से घर वेठे ॿुधी रहिया आहिनि उन्हनि जो भी स्वागत आहे। वैसे भी सत्संग ॿुधण लाइ थींदो आहे, ॾिसण लाइ न। त एकाग्रता सां ॿुधजे, सत्संग श्रवण कजे। सतगुर आयो शरण तुहारी, शरणागति आखिरी अवस्था है। सभिनी साधनन जो सहारा शरणागति। वो असां भगवत गीता में ॿुधी रहिया आहियूं। 8 अध्याय 66 नंबर सरोग। सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। श्री कृष्ण भगवान अर्जुन के चयस तो अर्जुन तू सब ॻाल्हियूं छॾे ॾे। तोखे दिक्कत थींदी हूंदई, मां एॾियूं ॻाल्हियूं तोखे ॿुधायूं, अलॻि अलॻि केॾी महिल ज्ञान जूं, केॾी महिल भक्तीअ जूं, वैराग, कर्म, योग। त आख़िरी ॻाल्हि मां बस चई करे पंहिंजी वाणी खे विराम ॾींदुमि। उहा आख़िरी ॻाल्हि अथई, तूं सभु छॾे ॾे, तूं त मुंहिंजी शरण में हली अच। उहा शरणागति आखिरी शिक्षा अथई। ऐं आखिरीअ जो अर्थ आहे ऊंची मां ऊंची भी उहा अवस्था है, पर के ऊंचाई ते न वञिबो आहे। ऊंची अवस्था तो चऊं था, पर के ऊंचाई ते न है वञणो, बल्कि हेठि लही अचणो आहे। मां ऐं मुंहिंजो छॾे करे शरणागत थियण के ऊंचाई चइबो आहे। कहो नानक जन नीच सदाया, नीचे ते ऊंचा होए। ऐं चढ़ण में ई ॾुखियाई थींदी आहे, हेठि लहण में काई ॾुखियाई कान्हे, सहज थियण में काई ॾुखियाई कान्हे। शरणागत थियण त माना हल्को महसूस करण, चढ़ण त ॾुखियाई आहे, अहंकार में ॾुखियाई आहे। ऐं ही माण्हू आहे, ही कंहिंजो न कंहिंजो आसरो चाहींदो ई आहे। मनुष्य के आसरो खपे, कंहिंजो न कंहिंजो, कंहिंखे कंहिंजो आसरो। जानवरनि खे भी आश्रय खपंदो आहे। स्वामी राम सुखदास पाण ॿुधाई कि हिकु दफ़े हिकिड़े गांव में रहियल हुआ, बूंदी जे पासे में। रात जो समय ॿिया भी कुछ संत हुआ, तो उते हिकिड़ो तेंदुओ अची वियो। त जेके कुता थींदा आहिनि गांव जा, उहे ॾकी करे इन्हनि संतनि जे पासे में वेही रहिया, अची करे दुबकी करे, माठ करे। उहो तेंदुओ त हली वियो, पर स्वामी राम सुखदास चए थो कि समझ में आयो कि जेके जानवर भौंकंदा रहंदा आहिनि, ॿियनि खे ॾकाईंदा आहिनि, पाण खां वधीक बलशालीअ खे ॾिसी करे उहे भी चुपचाप अची वेही रहंदा आहिनि। न त मनुष्य जे पासे में घटि ईंदा आहिनि, पर डपु हुअण ते उनखे भी सहारो, आसरो खपे कंहिंजो। असां मनुष्यनि खे भी त आसरो खपे, छो त असां परमात्मा जा अंश आहियूं। त स्वाभाविक ही असां उनजो आसरो पाइण चाहींदा आहियूं। मामेकम शरणम व्रज। मामेकम, कृष्ण भगवान चए थो हिकु मुंहिंजी शरण में हलियो आहे। जिते हिकु अखर अचे थो उते अर्थ इहो ई आहे कि परमात्मा। छो त हिकु त परमात्मा सां ई लॻंदो आहे, अद्वितीय उहो ई आहे। परमात्मा ॿ कोन्हनि, एक सिमर, हर एक सिमर, या गुरबाणी ईंदी आहे हर एक सिमर प्यारे। त एक माना छा?
परमात्मा मामेकम एक हिकु सिर्फ हिकु आ केवल केवल परमात्मा ऐं ॿ जिते ॻाल्हि अचे त पोइ परमात्मा ऐं उनजी शक्ति पोइ प्रकृति जी सघूं था ऐं उनखां पोइ हेठि हुनजा आहिनि चई सघूं था देवता उहे अनेक आहिनि ऐं धरतीअ ते चई सघूं था संत महात्माऊं उहे बि अनेक आहिनि परमात्मा जा प्यारा मनुष्य ऐं परमात्मा जे विच जा पुल सेतु संत उहे बि अनेक आहिनि पर परमात्मा हिकिड़ो ई आहे कोई संतनि जी शरण वठे त अनेक आहिनि संत कोई देवताउनि जी शरण वठे त अनेक आहिनि देवताऊं पर परमात्मा जी शरण वठण चाहे त उहो हिकिड़ो ई आहे सभना जिया का हिकु दाता इहा ॻाल्हि मां इन करे छेड़ी आहे कि मायुनि खे मूं ॾिठो आहे ॿुधंदे चवंदे कि हिक जी शरण वठ हिक जी ओट वठ तूं त केरु कंहिंखे चवंदो आहे कोई पंथ वारो कोई ग्रुप वारो जेके कि ॾाढा आहिनि ग्रुप ॾाढा आहिनि को का जलेबी मान लो जलेबी ग्रुप हुजे उते का माई ईंदड़ हुजे ऐं उहा ई माई वरी भॻवान शिव जे मंदर में बि पाई वञे जल चाढ़ींदी त उनखे ई चयो वेंदो आहे कि हिक जी शरण वठ तूं भिटक न हिक जी पोइ चवंदसि हिक जी कंहिंजी चवंदसि असांजी चवंदसि ईअं कि या त उनजी थी वञे या असांजी थी वञे या हुन ग्रुप में वञ या असांजे ग्रुप में वञ छो त हिक जी शरण वठणु खपे न त गत कोन थींदई त मायूं इन जो अर्थ इहो ठाहियो आहे कि ऑप्शन इहे ई रहंदई या हिन ग्रुप में या हुन ग्रुप में कंहिं हिक जो चुनाव कर पर इहा इन जो अर्थ इहो कान्हे हिकु जिते अखर अचे थो उते मतिलबु थो अचे परमात्मा जो ई परमात्मा जो हिकु परमात्मा खे लक्ष्य ठाहे हिक जी ओट वठ पोइ सत्संग भली सभिनी जो ॿुध इन जो इहो अर्थ आहे कंहिं बि संत जे अॻियां झुक जितां परमात्मा जी राह मिले जितां जेको परमात्मा जी यादि ॾियारे तूं बिल्कुलु उते वञ पर एक तूं चई असांजे ग्रुप में अच या हुन ग्रुप में अच इहा त तव्हां ग्रुप बचाइण जूं ॻाल्हियूं था कयो भॻवान सां जोड़ण जी थोरी भगवान कृष्ण इहो थोड़ी चयो कि संसार में अनेक ग्रुप अथई अनेक पंथ अथई कंहिं हिक खे चुन इहो न चयो आहे हुन बल्कि छा चयो आहे ये सभु पंथ छॾे ॾे सर्व धर्मान परित्यज्य मामेकम एक केर माम पंहिंजे नाले थो चए मां हिकु उहो ईश्वर हिकिड़ो ई आहे कृष्ण भी उन ईश्वर जो रूप आहे चई सघूं था पर ईश्वर हिकिड़ो ई आहे उन हिक ईश्वर जी शरण में अच ऐं उन ईश्वर जी शरण में अचण जो अर्थ इहो कान्हे कि असां गुलाम थी वेंदासीं या पराधीन थी वेंदासीं पराधीन त हूअं थिया पिया आहियूं कोई धन जी शरणागति वरिती आहे कंहिं पद जी कंहिं भीड़ जी कंहिं प्रतिष्ठा जी कंहिं बुद्धीअ जी शरणागति कंहिं नेता जी कंहिं डॉक्टरनि जी शरणागति ये सभु पराधीन करण वारियूं शरणागतियूं आहिनि छो त कंहिंखे धन हुजे त प्रैक्टिकली थोरो सोचो प्रैक्टिकली कंहिं माण्हू खे धन हुजे उहो स्वाधीन हूंदो या पराधीन हूंदो उनजी निंड हराम हूंदी प्रैक्टिकली अगरि सोचूं त ॻाल्हियूं त कुझु बि कयूं कि धन बिना कुझु कोन अथई धन ई सभु कुझु अथई धन आहे त हीअ प्रैक्टिकली मतिलबु धनवान थी ॾिसो सम्झ में अची वेंदव धन में परेशानियूं झंझट आहिनि उहो धन त आराम सां वेठो हूंदो आहे परेशान असांखे कंदो आहे पराधीन असांखे कंदो आहे
त संसार जो सभु शयूं ईअं ई असांखे पंहिंजो गुलाम ठाहे छॾींदियूं आहिनि। असां मालिक सम्झंदा आहियूं पंहिंजो पाण खे, कंहिंखे ॾेखारींदा आहियूं। केवल उहो स्वाधीन आहे जेको संसार जो आश्रय छॾे करे हिक परमात्मा जो आश्रय वठे थो। सिर्फ़ हिक जो ई काफ़ी आहे, परमात्मा जो। जेको हिक जो आसरो नथो वठे न, उनखे अनेक सहारा वठणा था पवनि, अनेक। छो त उनखे अधूरो अधूरो लॻंदो, हीअ बि कमी आहे, हीअ बि कमी आहे अञा। पर केवल हिक परमात्मा जो सहारो वठे त पोइ उनखे ज़रूरत ई कान्हे ॿियो कोई सहारो वठण जी। छो त जेका शइ जंहिंमां आई आहे उन में वञणु चाहींदी आहे। अग्नि हमेशह मथे छो हूंदी आहे? छो त सूर्य मां आई आहे। जल हमेशह हेठि छो किरंदो आहे? छो त जल हेठि आहे। हवा हवा सां छो मिलणु चाहींदी आहे? आकाश आकाश सां छो मिलणु चाहींदो आहे? छो त जेको जितां निकितो आहे उन ई वञणु चाहींदो आहे। नदियूं समुंड में छो वञणु चाहींदियूं आहिनि? छो त नदियुनि में जेको जल ईंदो आहे उहो समुंड मां ई ईंदो आहे, बादलनि जे थ्रू। त असां जेको भॼ डुक कंदा आहियूं, हिकु सहज शरणागति चाहींदा आहियूं, उहा उन जी चाहींदा आहियूं जंहिंमां असां निकिता आहियूं। उहो आहे प्रभु परमात्मा। उहो अगरि यादि कान्हे त असां अनाथ आहियूं, ऐं उहो अगरि असां हुन सां जुड़ियल आहियूं, हुनजे शरण में आहियूं, त असां सनाथ आहियूं। हुन असांखे छॾे कोन ॾिनो आहे, असां ई भुलिजी चुका आहियूं। असां ई अलाए घणनि खे माउ पीउ ठाहे छॾियो आहे। संसार जा रिश्ता विया आहियूं जोड़ींदा, असली रिश्तो हुन सां ई आहे असांजो, प्रभु परमात्मा सां। मेरा
आए महासुख पाया, हर गुण गाए मेरा मन सितलाया। और पूरे नानक चेता दिखाना जियो, तू है मेरा माता, तू मेरा पिता, तू है मेरा माता, तू मेरा बंधन, तू मेरा भ्राता। तू है मेरा माता, तू है मेरा भ्राता, तू है मेरा माता, तू है मेरा भ्राता। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। इहा हृदय सां निकिरणु खपे ॻाल्हि भॻवान जे लाइ कि तूं मुंहिंजो सभु कुझु आहीं परमात्मा, मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां, तुंहिंजी शरण में आहियां, तुंहिंजो ई मूंखे आसरो आहे, तुंहिंजो ई आधार आहे। एॾो सरल कान्हे, चवण त सरल आहे, पर इन अवस्था ते पहुचण लाइ जो असां केवल ज़बान सां न हृदय सां चऊं ऐं सच चऊं, इन अवस्था ते पहुचण में जन्म जन्म लॻी वेंदा आहिनि, जन्म ई जन्म। ईअं छो थींदो आहे? इहो इन करे थींदो आहे छो त असां जन्म जन्म परमात्मा खां दूर ई रहिया आहियूं। त जेतिरी दूरी रखी आहे, उन दूरीअ में असां संसार जो महत्व पंहिंजे भीतर चाढ़े छॾियो आहे। जो एॾो डपो आहे कि संसार छॾाए छो त मुंहिंजो छा हाल थींदो, धन न हूंदो त मुंहिंजी कहिड़ी स्थिति थींदी, चार माण्हुनि सां जान पहचान न हूंदी, मिटनि माइटनि सां न हूंदी, जॉब न हूंदो त मुंहिंजो छा हाल थींदो। इहो वॾो डपु हूंदो आहे जो माण्हू भॻवान खे छॾे ॿियनि सभिनि जी शरण में वेंदो आहे, पोइ हुन में ई सॼी उमिरि निकिरी वेंदी आहे। पर थोरो माण्हू शांतीअ सां, हींअर लॉकडाउन में समय आहे हर कंहिं वटि, थोरो शांतीअ सां वीचार करे कि छा इहा का ज़िंदगी आहे छा, जंहिंजे लाइ मरूं पिया था, जंहिंजे लाइ ॾकूं पिया था, जे छुटण जे लाइ ॾकूं था कि छॾाइजी न वञे, त इहा आहे छा जो छॾाइजी वेंदो? छा अनमोल शइ आहे छा का? हर कंहिंजी ज़िंदगी लॻभॻि हीअं आहे, बचपन में पढ़ाई करणी आहे, पोइ जॉब करणो आहे, पोइ शादी करणी आहे, महीने में 3 ॾींहं महिनत करणी आहे ऐं पघार हिकिड़ो ॾींहुं मिलणी आहे, वरी 3 ॾींहं महिनत कर, वरी हिकिड़ो ॾींहुं पघार मिले, उहा बि ख़र्चनि में हली वञे, ऐं कॾहिं कॾहिं खणी मॉल हली वञे माण्हू घुमण, कॾहिं सालनि में ॿाहिरि वञे घुमण। इहा आहे अनमोल ज़िंदगी तव्हांजी, वैल्यू मतलब अनमोल आहे छा इहा ज़िंदगी? इन लाइ इनखे छॾण में ॾको पिया था। इन ज़िंदगीअ खे झले रखण लाइ परमात्मा खां दूर पियो थो थिए इंसान। पर केरु सोचे, सभु बसि भॼ डुक में लॻा पिया आहिनि। भॻवान ॾिसो वेचारो न चऊं, पर केॾो कृपालु आहे, खीचे खीचे करे घर पियो थो आणे, खीचे खीचे करे वेहे घर। असां वरी पिया था भॼूं ॿाहिरि। हींअर त तो सुठो कमु कयो अथई घर विहारण जो, कि तूं घर वेहे हाणे, ऐं हाणे
वास्तविकता सोच की वास्तविकता छा आहे। कूड़ा दंद फंद तो ॾाढा कई संसार में, उहे छॾ, उहे व्यर्थ साबित थिया। हाणे ते घर वेही सोच कम जो छा आहे, मूंखे छा बचाइणो आहे। हींअर मूंखे बचाइणो आहे पंहिंजी आत्मा, आत्मा जो आनंद, पंहिंजो स्वरूप। मूंखे बचाइणो आहे प्रेम, मूंखे बचाइणी आहे ख़ुशी, बिना पैसे वारी, जेका सहजता में हुई। पर ॾुखियो आहे ॾाढो। शरणागति इन करे ॾुखी आहे कि संसार खे छॾणु ॾुखियो आहे। ॾाढा त वरी बाबाउनि जी शरणागति वठी वेठा आहिनि। ॾाढा थींदा आहिनि उहे त ढाबा बाबा भैया साईं साईं। माण्हू उन जी शरणागति छॾण में बि ॾके पियो थो। अरे यार, तोखे डप आहे कि बाबा जी नाराज़ न थी वञे। इहो कहिड़ो बाबा आहे जेको चयो तो मूंखे छॾींदीअ त तुंहिंजो नुक़सान थींदई। तोखे परमात्मा सां नथो मिलण दे, तुंहिंजे असली साईं सां नथो मिलण दे जेको बाबा जी। इहो त तंहिंखां ढाबा वञी खोले त वरी बि संसार जे कुझु कमु आयो। पर जेको भगवान सां मिलण में रोके, उहो त वॾो नुक़सान करे रहियो आहे समाज जो। पर माण्हू उनखे नथो छॾे, उनजी शरणागति पियो थो वठे, ग़लति जॻह ते पंहिंजो जीवन पियो थो विञाए। ऐं परमात्मा खे पाइण लाइ न, संसार में भिटकण लाइ। बाबा जी छाजे लाइ? संसार में भिटकाइण लाइ। ऐं बाबा जी कुझु करे कोन पियो थो। होई सोई जो राम रच राखा। हे बाबा जी जा चेला त रुगो उनखे पंहिंजे हिसाब सां सेट पिया था कनि। दुख आयसि त बाबा जी परीक्षा ले रहे हैं, सुख आयसि त बाबा जी ने कृपा करी। बस इहो पिया था कनि। त इहा हिम्मत करणी पवंदी। बाबा जी, दादा जी, भगवान जी जेकी जी आहिनि, इहे छॾणा पवंदा। इहे उलझाइनि पिया था। सचो संत कॾहिं कोन उलझाईंदो। सचो संत उहो जंहिं पाण शरणागति वरती हुजे परमात्मा जी। भागवत पुराण में ईंदो आहे, कोई वॾो संत हुजे, महंत हुजे, ब्राह्मण हुजे, मंडलेश्वर हुजे, अगर हृदय में हरि भक्ति ना है तो सब व्यर्थ आहे, सब बेकार आहे। ऐं जंहिंजे हृदय में हरि भक्ति आहे, शरणागति आहे, उनजो संग सुठो आहे, छो त उहो परमात्मा सां ई जोड़ींदो। ग़लति जॻह ते माण्हू शरणागति पियो थो करे, पंहिंजी एनर्जी पियो थो विञाए। हिकु सेल्समैन हिकु घर में वियो, ॿाहिरि छोकिरो रांदि पियो करे, त सेल्समैन पुछई छोकिरे खां, पहिरीं ॾाढा दर खटखटाई। उन सेल्समैन ॾाढा दर, कोई निकिरे न पियो। त ॿाहिरि छोकिरो खेॾे पियो, त उन छोकिरे खां पुछईं, अरे बिट्टू, मम्मी घर कान्हे छा? त चईंसि, आहे न, मम्मी घर वेठी आहे। तो वरी खटखटाईंदो वञे, ॾाढी देरि खटखटाई। तो हुन बिट्टूअ खे चएसि तो, यार को अचे, कोई निकिरे ई नथो ॿाहिरि। ग़लति तो चई आहे। बिट्टूअ चईंसि, मां ग़लति कोन चयो, मम्मी मुंहिंजी घर में ई वेठी आहे, पर ही मुंहिंजो घर कान्हे। तूं ग़लति घर पे तो खटखटाए। तो अहिड़ी तरह असां सभिनी जो तू मेरा पिता, तू है मेरा माता, वो माता पिता मम्मी पापा उते ई आहे, पर असां दरवाजो ॿियो पिया था खटखटायूं। ॿियो कंहिंजो, बाबा जी, ढाबा जी, दादा जी, ये टे यादि करे छॾिजो, इन्हनि खां बचिजो। जिते जी अचे न, दादा जी मुंहिंजी शादी कराईंदो। ॾाढा हिन आसिरे ते 45 साले जा थी विया, पर दादा जी बसि लॉकडाउन हटे मुंहिंजी शादी कराईंदो। शरणागत आहियूं असां हुनजी। भैया जी, अलाए छो एॾी लंबी यात्रा माण्हूअ करे छॾी आहे।
पंहिंजो पाण सां मिलण जी, पाण सां ई मिलण जी, जेको भीतर हृदय में परमात्मा वेठो आहे, उन सां मिलण लाइ एॾो परे परे भटके पियो थो। अलाए घणा जन्म लॻी वेंदा वापसि हिते ई अचण में। कृष्ण भॻवान अभी सभु ॻाल्हियूं करे ऐं इहो ई त चई शरणागति, आख़िरी इहो ई थी अर्जुन। हीअ त तोखे मां हिक ई जन्म में पियो थो ॿुधाए सार ॻाल्हि, न त अलाए घणा जन्म सम्झण में लॻी वेंदा आहिनि कि ॿियो कोई चारो कान्हे, ॿियो कोई उपाय कान्हे। अचणो त हुनजी शरण में ई पवंदो। हिकु भॼन ॾिसां मिली वियो त ठीकु आहे, ॾाढो पहिरीं
छॾे करे सही छा ग़लति छा पाप छा कहिड़ो ग्रुप अपनायूं कहिड़ो पंथ चुनियूं इहो सभु छॾे करे मन छा थो चए बुद्धि छा थी चए इहो बि छॾे करे सभु छॾे करे हिकु हिकु परमात्मा जी शरण केवल जेको हिकिड़ो आहे सबना जिया का हिकु दाता मामे कम शरणम ब्रज। तो कृष्ण भगवान अर्जुन खे सार ॻाल्हि ॿुधाएसि थो अर्जुन तूं मुंहिंजी शरण में हली अच अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदुमि पोइ तोखे सोचण जी ज़रूरत न आहे ग़लति छा सही छा छो त अर्जुन को चए न पाप थी वेंदो अगरि मां मारींदुमि पंहिंजे मिटनि माइटनि खे कृष्ण चएसि थो मां तोखे आश्वासन थो ॾियां तोखे कोई पाप न लॻंदो तूं केवल शरणागत थी करे कमु कर न पंहिंजी न हलाए कमु तोखे ई करणो आहे पर आदेश तुंहिंजो न छो त तुंहिंजो आदेश त या अहंकार सां हूंदो या बुद्धीअ सां हूंदो भगवान छा थो चए असांजे लाइ बि शिक्षा आहे भगवान छा थो असां खां कराइणु चाहे इहो अगरि असांखे सम्झ में अची वञे कि हू छा थो चाहे त असां बि थी वियासीं शरणागत ख़बर कीअं पए त हिकु त परिस्थिति ॾिसी चेक कबो आहे कि हुनजी इच्छा हीअ कान्हे हीअ आहे जीअं जेका परिस्थिति ईंदी वञे जेका सहजता सां थींदो वञे उनखे हरी इच्छा सम्झबो आहे ऐं ॿियो असांखे जेको कमु करण में आसानी थिए जिते असांजो अहंकार कमु न करे लोभ कमु न करे स्वार्थ बि न पर सहजता सां थिए मिलणो करणो कुझु बि न हुजे जीअं सत्संग पिया था कयूं छा मिलणो आहे पर सुठो थो लॻे सहज हो ऐं तव्हां रखी बि छॾियव परमात्मा ते कि हुनजो जेको आदेश ऐं ॿियो ॾाढी विकट परिस्थितीअ में जॾहिं दुविधा हुजे न पोइ इहो सिस्टम शुरू थियो हो वचन वठण जो भई गुरूअ खां वचन वठ उहो छा थो चए वचन वठण इन लाइ न हो जंहिं लाइ करे छॾियो अथनि कोरोना ठीकु थींदो या न थींदो सोन गुम थी वियो आहे मिलंदो या न मिलंदो शादी थींदी आहे इन लाइ कोन्हे वचन वठण जो अर्थ हो कि मुंहिंजे लाइ परमात्मा जी कहिड़ी आज्ञा आहे मूंखे छा करणो आहे ऐं पोइ जेको निकिरे उन ते हलणो बि आहे अगरि न हलियो मनुष्य ॿिए दफ़े उहा उनजे लाइ ख़तमु रिश्तो पोइ वचन कुझु जो कुझु निकिरंदसि ऐं गुरु ग्रंथ त पोइ इन खां पहिरीं रामाज्ञा प्रश्न गोस्वामी तुलसीदास लिखियो आहे ठाहियो आहे हुन रामाज्ञा प्रश्न कि जॾहिं असांखे कुझु सम्झ में न अचे त तव्हां उते हथ रखो 3 खाना ठहियल आहिनि टिनिनि ते हिकु हिकु आंगुर रखो पोइ उन अनुसार तव्हांखे जवाबु मिलंदव पर पोइ जेको जवाबु मिले उन ते हलो बि हलण सां मञिबो तव्हां सच में शरणागत आहियो ऐं पोइ ॿिए दफ़े वरी तव्हांखे उहो जवाबु मिलंदो कि परमात्मा छा थो चाहे बाक़ी ईअं कान्हे कि ईअं मनोरंजन जे लाइ कोई करे ऐं बार बार करे बार बार जे लाइ आहिनि ई कोन्हे साल में हिकु दफ़ो खणी पुछबो आहे भॻवान खां कि मुंहिंजे लाइ छा आदेश आहे उहो बि तॾहिं जॾहिं सम्झ में कुझु न अचे तॾहिं पुछबो आहे त ही परंपराऊं सुठियूं हुयूं पर कुझु ॿावनि ऐं कुझु माण्हू खणी ख़राब करे छॾनि वचन वठाइणो आहे वचन कढाइणो आहे वचन निकलवाना आहे भगवान जी शरणागति जो अर्थ आहे हिकु साहस हिकु हिम्मत कि
झुकबो त उनजी अॻियां। अहंकारी माण्हू ॿियनि खे झुकाए करे ख़ुशि थींदो आहे। संसार मां कोई झुके, अहंकारी माण्हू ख़ुशि थींदो आहे, पर शरणागत माण्हू झुकी करे ख़ुशि थींदो आहे भॻवान जे अॻियां। भॻवान जे अॻियां झुकी करे जंहिंखे ख़ुशी मिले उहो अहंकारी न, उहो संस्कारी। त भॻवान जी शरण में जेके बि आया, उहो चाहे गिद्ध जटायु हुजे। हिकिड़ो सलोक आहे कि भाई गिद्ध जी जटायु जी कहिड़ी भाई ऊंची जात हुई, का विशेष जात त हुई कोन। व्याध शिकारी उन कहिड़ा पुण्य कया हुआ। हाथी गजेंद्र कहिड़ो विशेष जानवर हो। विदुर जी कहिड़ी सुठी जात हुई। राजा उग्रसेन खे कहिड़ी शक्ति हुई, कहिड़ो वॾो बलशाली राजा हो। कुब्जा कहिड़ी सुंदर हुई। इन्हनि सभिनि में हिकिड़ी ख़ासियत हुई शरणागति। सुदामा कहिड़ो पैसे वारो हो, पर शरणागतीअ जे करे ये सभु अमर थी विया। ये सभु शरण में अची विया कि भॻवान हाणे असां तुंहिंजी शरण में आहियूं, असांखे ॿियो कुझु कोन खपे। न कुछ करणो आहे, न कुछ पाइणो आहे, न कुछ ॼाणणो आहे। तुंहिंजी शरण में अची वियासीं। जीअं तूं रखंदे तीअं रहंदासीं, जीअं हलाईंदे तीअं हलंदासीं। पंहिंजी कुछ बि न असां हलाईंदासीं। तूं जीअं रखी, जीअं असांखे ठाहीं। जीअं कुंभर मिटी खणी ईंदो आहे, मिटीअ सां अलॻि अलॻि शयूं ठाहींदो आहे, तीअं भॻवान असांखे जहिड़ो ठाहिणु चाहे असांखे त सरेंडर थियणु खपे। असांखे छा थो ठाहिणु चाहे, गॾु समीप रहण सां ख़बर पइजी वेंदी आहे हू छा थो चाहे। समय हुजे न ॿुधण लाइ त ख़बर पइजी वेंदी आहे कि भॻवान छा थो चाहे, हुनजी इच्छा कहिड़ी आहे, असांखां छा थो कमु कराइणु चाहे। पर उन समर्पण में पूरी तरह सरेंडर थियणो पवंदो आहे। थोड़ी बि चालाकी रखीसीं त शरणागति न थींदी। महाभारत में जॾहिं द्रौपदीअ जो वस्त्र हरण पियो थिए, दुशासन वस्त्र खींचे पियो त द्रौपदी सॼी शक्ति लॻाए बचाव पई करे, साड़ी पई बचाए, पर दुशासन खे ॾाढो बल हो। उहो वञे साड़ी खींचींदो, द्रौपदी वरी दंदन सां झले बीह रही साड़ी, पर आख़िर में छा कयईं, को छॾे ॾिनई कि हाणे हे केशव मां तुंहिंजे शरण में आहियां, हाणे मुंहिंजो बल कोन्हे। जीअं ई पंहिंजो बल छॾे ॾिनई, तीअं ई भॻवान अची वियो ऐं हुनजी रक्षा कयईं। इनखे चइबो आहे पूर्ण शरणागति। हू जेको कराए, जीअं असांखे ठाहे, हुनजी मर्ज़ी आहे। त द्रौपदी सरेंडर कयो ऐं असां बि थी वञूं। त छा हिन जो इहो अर्थ आहे कि पोइ भॻवान जीअं असांखां आशा न रखूं सांसारिक, कि जीअं तूं असांखे ग़रीब रखणो अथई ग़रीब रख, अज्ञानी रखणो अथई अज्ञानी, असांखे कोई न सुञाणंदो हुजे भली ओड़ो रख। त छा भॻवान ओड़ो ई ठाहींदो छा असांखे? छा भॻवान जा जेतिरा बि भगत थिया आहिनि, शरणागत थिया आहिनि, उहे सभु ग़रीब ई रहिया आहिनि छा, या अज्ञानी रहिया आहिनि, या दीनहीन रहिया आहिनि छा? न, जीअं ई असां अहंकार हटाए छॾींदा आहियूं त पाण वधीक आनंदित थी वेंदा आहियूं, वधीक आनंदित। रुकावट असांजो अहंकार हूंदो आहे विच में। जॾहिं जीअं सभु छॾे ॾिनोसीं, न मान जी चिंता न धन जी चिंता, पोइ बसि परमात्मा, उन ॾींहं खां पोइ असां पाण अञा प्रसन्न थी वेंदा आहियूं। जब से मिली शरण कि मेरे दिन बदल गए, जब से मिली
शरणागतीअ जो अर्थ इहो बि कान्हे कि असां का आश न कयूं, इन जो इहो मतिलबु कान्हे कि उहो असांखे ग़रीब करे छॾींदो, पर असांखे चाहना न रहंदी। कुझु मिली वञे, धन मिली वञे, प्रतिष्ठा मिली वञे, सांसारिक, असांजी उन में आकर्षण, असां उन में फासंदासीं कोन। शरणागति हुनजी। ॾिसो, का माई पंहिंजे पतीअ जो आदर कंदी हुजे, हुन माईअ खे 2 पुट हुजनि, हिकिड़ो पुटु पीउ जे चए में हुजे, पीउ जो पको भगत हुजे, ऐं ॿियो न माईअ जो पको चए में हुजे, ऐं कॾहिं का ॻाल्हि थी वञे, पुट अलॻि था थियण चाहिनि पीउ सां विड़ी करे, त माई घोट जो साथ ॾींदी या पुटनि जो साथ ॾींदी? अलॻि थियण जी ॻाल्हि थी अचे, माई पुट सां गॾु रहंदी या घोट सां रहंदी? घोट सां ई रहणु खपे बि, पुट वञे त वञे। ऐं ॿी ॻाल्हि, माईअ खे कहिड़ो पुटु वणंदो, जेको ख़ुदि जो भगत अथसि उहो, या जेको पीउ जो भगत आहे उहो? पीउ जो। अगर माई सच में घोट जो आदर कंदी आहे त हुनखे हू पुटु वणंदो जेको पीउ जो भगत आहे। अगर पति विरता आहे त हुनखे हू वणंदो जेको पीउ जो आदर थो करे, छो त उहो वणंदो आहे, घोट हुनखे वणंदो आहे। जंहिं माई खे उहो पुटु वणे न जेको उनजी चए में आहे, उहा उनखे घोट सां बि मतिलबु कान्हे, उहा उनखे अहंकार आहे, हुनखे पंहिंजो अहंकार आहे कि जेको मुंहिंजी चए में हलंदो, भली कहिड़ो बि हुजे, मां उन ते हथ रखंदसि, सॼी मिल्कियत हुनखे ॾींदसि। उहा माई अहंकारी माई आहे, हुनखे ॿियो कंहिंसां मतिलबु कान्हे, हुनखे सभु पंहिंजी चमचागिरी अहंकार सां गॾोगॾु मूर्ख बि चई था सघूं। पर जेका चए थी ही मुंहिंजो पुटु ॾाढो प्यारो आहे, जेको पंहिंजे पीउ जी भक्ति थो करे, मुंहिंजे प्यारे घोट जी, उहा माई आहे समझदार, उहा सही आहे। त हाणे इहो ॿुधायो, भगवान विष्णुअ जी ज़ाल आहे लक्ष्मी, ऐं जेको शरणागत आहे भगत, उहो आहे भगवान जो पुटु, विष्णु भगवान जो। असां पुट थियासीं, मान लो शरणागत थियासीं, त छा लक्ष्मी असां सां प्यार न कंदी? कंदी न, छो त असां हुनजे प्यारे पतीअ जा ॿार आहियूं, ऐं सिर्फ़ु ॿार न, उन सां प्रेम करण वारा आहियूं, उनजो आदर करण वारा। त ॾाढा इहे सम्झंदा आहिनि कि भगवान जी शरणागति जीअं चई थी वञे, चयो थो वञे का आश न रख, उम्मीद न रख, कुझु बि न, भली सभु हलियो वञे त बि भगवान खे न छॾ, त शायदि ईअं ई थियण वारो आहे शायदि, पर ईअं आहे कान। भगवान जो जेको भगत थी वियो, जंहिंखे खपनि कोन शयूं, उन वटि ई शयूं भॼंदी वेंदियूं आहिनि सांसारिक, पर कामना न को हुनखे आसक्ति, सुभाणे वापसि हली बि वञनि त हली वञनि, हू भगवान खे कोन छॾींदो। ही शरणागति इनखे चइबो आहे। न कंहिं चयो, हा, उहो भागवत पुराण में चयो वियो आहे, सच्ची भक्ति। त सच्ची भक्ति जो फल इहो ई त आहे कि संसार छुटे। या असली भक्ति त इहा आहे कि संसार छुटे, संसार जो मोह छुटे। उहा वॾी कृपा आहे उहा। पर जंहिंखे भगवान विष्णुअ जो प्यार मिली वियो, त छा लक्ष्मी प्यार न कंदी छा हुनखे? सुदामे जे मथां जो कृपा कई। पर महत्वपूर्ण ॻाल्हि इहा आहे कि भगत खे लक्ष्मी खपंदी कान्हे, इहा महत्वपूर्ण ॻाल्हि आहे। हुनखे लक्ष्मीअ खां वधीक भगवान प्यारो आहे।
त शरणागति ॾाढी विलक्षण सभिनी साधननि जो सार आहे। उनमें कुछ भी कमी कान्हे, सब कुछ आहे। उनमें मुक्ति आ, भुक्ति आ, प्रेम आ, आनंद आ, पर चाहना भी कान्हे। छो त जेॾीमहिल उहा अनुभूति थींदी आहे न कि मां भॻवान सां हाणे महसूस कयां थो पंहिंजे पाण खे, त उहो जेको आनंद आहे न उहो हिननि सांसारिक सुखनि खां कई गुना वॾो आनंद आहे। त हुनखे ॿियो कुझु खपंदो ई कान्हे। उहो अलॻि हिकु विलक्षण आनंद आहे। त सांसारिक रूप सां शायदि असां हुनखे ग़रीब सम्झी सघूं था, पर उहो ग़रीब न हूंदो आहे, उहो ॿियनि खे बि अमीर करण जी सामर्थ्य रखंदो आहे। त हीअ आहे शरणागति। श्री कृष्ण भगवान तो चए सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। मां तोखे पवित्र भी करे छॾींदोमांइ। तो अगर अपवित्र हूंदे तब मां तोखे, तू चिंता न कर, मूं में ही दोष आहिनि, मूं में ही अवगुण आहिनि, तू सिर्फ़ शरण में अच। जे कोई ॿार कीचड़ में भरियल पंहिंजी माउ वटि ईंदो आहे त माणस इहो न ॾिसंदी आहे कि कीचड़ में भरियल आहे, कीचड़ खे ॾिसी करे परे कोन थींदी आहे, हू पंहिंजे ॿार खे ॾिसंदी आहे, पोइ हुनखे सनानु कराईंदी, धुआरींदी। तीअं ई भॻवानु असांजा अवगुण ॾिसी करे उहो हटाए छॾींदो। मां शुच, मां तोखे शुद्ध करे छॾींदमि। त ॾाढी अद्भुत ॻाल्हि आहे शरणागतिअ जी। हितां भक्ति जी ॻाल्हि ते थी शुरू थिए, जेका अॻिते असां ॿुधंदासीं। अॼु हिते सत्संग खे विराम करियो। बोल श्री कृष्ण भगवान की जय।